अखलाक साहब जूं कहाणियूं इंतिहाई अहम आहिनि। मूं हिकिड़ी कहाणी जी चूंड कई आहे ऐं उन ते मूं तहक़ीक़ी मक़ालो लिखियो आहे। मक़ाले मां कुझु शयूं कढबियूं, पर फ़ाइदो इन जे करे वठिजे थो त रिकॉर्ड ते अचे थो। उन जे करे आउं चाहींदुसि त घणो हिसो पढ़ां, थोरो हिसो इन मां स्केप थिए। कहाणी बोनस आहे, उनजो तहक़ीक़ी या तनक़ीदी जाइज़ो। कहाणी कंहिं वाक़े या हादसे जो तख़यलाती इज़हार आहे जेको कहाणीकार पंहिंजे तसवर जे बुनियाद ते कंदो आहे। हू कहाणी जे लाइ अलॻि दुनिया जोड़ींदो आहे, हिकु अहिड़ी दुनिया जंहिंमें घणो करे सभु किरदार संदसि चए आखे में हूंदा आहिनि। पर कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त कहाणी जा किरदार कहाणीकार खे पाण वटि यरगमाल करे रखंदा आहिनि ऐं हू कहाणी खे पंहिंजी मर्ज़ी ऐं मंशा सां अॻिते वधाईंदा आहिनि ऐं आख़िर में अज़ीम कहाणी जो जनमु थी पवंदो आहे। अज़ीम कहाणियूं कहाणीकारनि जे हथ वस न हूंदियूं आहिनि। हू कहाणीकारनि खे पाण वटि हथीको करे रखंदियूं आहिनि ऐं पंहिंजनि लाडलनि ऐं दादलनि किरदारनि जे आधार अॻिते वधंदियूं आहिनि। अज़ीम कहाणियुनि जे अॻियां कहाणीकार बेवस हूंदा आहिनि। नई कहाणीअ जी तख़लीक़ वारनि लम्हनि दौरान त हू यानी कहाणीकार बिल्कुलु बि पुछी कुछी न आहिनि सघंदा ऐं कहाणी पाण मुरादो अॻिते वधंदी आहे। तव्हांजो कहाणी जा किरदार पाण लाइ पाण ई क्लाइमेक्स ॻोल्हे रहंदा आहिनि ऐं शायदि उन खां पोइ कहाणीकार जो क़ैद टुटंदो आहे ऐं हू कहाणी जे सहर मां ॿाहिरि निकिरंदो आहे। उन वक़्तु घणी देरि थी चुकी हूंदी आहे ऐं कहाणी तख़लीक़ जो महराज माणे चुकी हूंदी आहे। कॾहिं कॾहिं त किरदारनि ऐं कहाणी जो सहर कहाणी जे तख़लीक़ थियण खां पोइ बि कहाणीकार ते जारी रहंदो आहे ऐं वॾे वक़्त ताईं पंहिंजे मुंहुं हू उन्हनि सां गुफ़्तगू कंदो रहंदो आहे। इहा उहा ख़्याली काइनात आहे जेका तख़लीक़ त फ़नकार पाण कंदो आहे, पर पोइ संदसि वस खां ॿाहिरि निकिरी वेंदी आहे। अख़लाक अंसारी आम कहाणीकार नाहे, हू आम पढ़ंदड़ जो बि कहाणीकार नाहे। तोड़े जो हुन जूं कहाणियूं आम माण्हुनि जे चौधारी त फिरनि थियूं, पर किथे किथे इहे कहाणियूं आम पढ़ंदड़नि जी सम्झ खां मथायूं थी वञनि थियूं। हुन पंहिंजे कहाणियुनि ऐं पढ़ंदड़ जे विच में हिकु अहिड़ी विथी रखी आहे हुन पंहिंजे कहाणियुनि ऐं पढ़ंदड़ जे विच में हिकु अहिड़ी विथी रखी आहे जेका जज केस हलाइण वक़्तु मुलज़िमनि, गवाहनि ऐं वकीलनि खां रखंदो आहे। को बि गवाह या मुलज़िम जज जूं अखियूं आसानीअ सां नथो पढ़ी सघे। के आड़ीका वकील उन रम्ज़ खे रसी सघनि था। बिल्कुलु ईअं अख़लाक अंसारी जूं कहाणियूं बि आम पढ़ंदड़ शायदि न सम्झी सघे, पर को रिंद राज़ परूड़े बि सघे थो, छाकाणि त संदसि कहाणियूं कहाणीकारनि लाइ आहिनि, मुफ़क्किरनि लाइ आहिनि ऐं नक़ादनि लाइ आहिनि। कहाणीकार संदसि कहाणियूं पढ़ी पंहिंजूं कहाणियूं सुधारे संवारे सघनि था। हू फ़र्द जे अंदर में थींदड़ भञ ड्राह, ॻणतियुनि, ॻाराणनि, इम्काननि, अकेलाइनि, उदासी, उणतुण, होरा खोरा खे लफ़्ज़ अता करे थो। हू अहिड़ा लफ़्ज़ खणे थो जेके फ़र्द जूं उहे सभई कैफ़ियतूं बयानु करे सघनि था जेके हुन जे अंदर में आहिनि। सिंधी कहाणियुनि में अख़लाक अंसारी जूं कहाणियूं बिल्कुलु अलॻि थलॻि थी बीठल नज़र अचनि थियूं, बिल्कुलु ईअं जीअं काफ़का जूं कहाणियूं आहिनि। काफ़का लिखियो हो, लाइफ इज़ हार्ड, द अर्थ इज़ स्टॉबर्न, साइंस इज़ रिच इन नॉलेज बट पुअर इन प्रैक्टिकल रिज़ल्ट्स। याने ज़िंदगी ॾुखी आहे, ज़मीन क़ाबू आहे, साइंस वटि ॼाण त जाम आहे, पर अमली तौर ते उन वटि कुझु बि कोन्हे। मुंहिंजे साम्हूं अख़लाक अंसारी जे कहाणियुनि जो किताबु मां पाण खे ॻोल्हणु निकितो आहियां मौजूदु आहे। उन में हिकु कहाणी आहे बोनसाई। बोनसाई जो लफ़्ज़ सिंधी पढ़ंदड़ लाइ नओं हूंदो। किताबु छपजण खां अॻु जॾहिं हीअ कहाणी सारंगा में छपी हुई त अख़लाक साहब खे कहाणीअ सां गॾु लफ़्ज़ बोनसाई जी मुख़्तसिर वज़ाहत करणी पई हुई। बोनसाई जे नाले सां अंग्रेज़ी में हिकु नाविल ऐं लॻभॻि 2 दर्जन खनि ॿिया किताब लिखियलु आहिनि जिन में बोनसाई जी टेक्निक ते बहस थियल आहे। बोनसाई असल में जापानी टेक्निक आहे जंहिं तहत कंहिं बि वॾे वण जहिड़ो क बड़, सरी, टाली, निम वग़ैरह जे वण जी चकी कढी उन जी विची पाड़ कटे संदसि ॿियूं पाड़ूं बि कटे उनखे कंहिं कुंडीअ में लॻायो वेंदो आहे ऐं उन वण जूं लामूं बि कटे उन्हनि खे सनड़ियुनि तारनि ऐं पथरनि सां ॿधी उन वण जी जिसामत ऐं क़दो क़ामत महदूद कई वेंदी आहे। पोइ इहो वणु ड्राइंग रूम या बेडरूम में बि रखी सघिबो आहे। लफ़्ज़ बोनसाई 2 लफ़्ज़नि जो मुरकिब आहे। बोन याने पाट या नंढी कुंडी ऐं साए याने वणकारी।
ही टेक्निक 70 वारे ॾहाके खां जापान में शुरू थी ऐं हाणे केतिरनि मुल्कनि में इस्तेमालु थिए थी ऐं ही टेक्निक इस्तेमालु करे वॾनि वणनि खे बोनसाई याने बिंदरो कयो वेंदो आहे। बोनसाई जी टेक्निक हिकु जदीद बल्कि माबाद जदीद टेक्निक आहे जंहिं तहत वॾे वण खे हिकु ख़ासि प्रोसेस मां गुज़ारे तमामु नंढड़ो कयो वेंदो आहे। झंगलनि तोड़े ॿेलनि जे अजगर वणनि जी क़दो क़ामत खे महदूद करे ड्राइंग रूम में रखियो वेंदो आहे। कहाणीकारनि अहिड़े ग़ैर फितरी अमल खे फ़र्द जी नफ़्सियात सां हमआहंग करे कहाणियूं लिखियूं आहिनि। हक़ीक़त में ही हिकु ग़ैर फितरी हरकत ई आहे ऐं अदब में बि बोनसाई जी तमसील कंहिं किरदार खे हथु वठी महदूद करण लाइ इस्तेमालु कई वई आहे। बोनसाई जे नाले सां एलेजेंड्रो ज़ेम्ब्रा जो स्पेनी ॿोली में पिणु हिकु नाविल लिखियलु आहे जेको 2006 में छपियो। उन नाविल जो अंग्रेज़ी तर्जुमो बि थियो ऐं उन नाविल जा केतिरा ई छापा अची चुका आहिनि। इन नाविल खे चिली में बहितरीनु नाविल जो एवॉर्ड पिणु ॾिनो वियो। हिन नाविल में जूलियो ऐं एमेलिया जा किरदार आहिनि जेके पाण में प्यारु कनि था ऐं अचानक उन्हनि जे विच में विछोड़ो थी वञे थो ऐं विछोड़े खां पोइ एमेलिया मरी वञे थी ऐं जोलियो पंहिंजे पाण खे बोनसाई थींदे महसूसु करे थो। नाविल जो कमाल जो जुमिलो आहे, वॉट इज़ द पर्पज़ ऑफ बीइंग विद समवन इफ़ दे डोंट चेंज योर लाइफ, याने उन्हनि सां ज़िंदगी गॾिजी गुज़ारण जो आख़िर कहिड़ो मक़सदु थी सघे थो जेके तव्हांजी ज़िंदगी में का बहितरी नथा आणे सघनि। जॾहिं त उर्दू में बोनसाई जे नाले सां हिंदुस्तान जी मशहूरु कहाणीकारा तस्लीम कौसर जे कहाणी जो किताबु नई दिल्ली मां 1995 में छपियो। तस्लीम कौसर पंहिंजे हिन किताब में लिखियो आहे त कहाणियूं लिखण वारो ॾाढो मजबूर हूंदो आहे। हुनखे इहा ख़बर नाहे हूंदी त हू छा चवे ऐं कीअं चवे। उनजे अंदर में हिकु आंध मांध मचियल हूंदी आहे पर हू पंहिंजे इल्म ऐं अदराक जे बुनियाद ते लफ़्ज़नि जो पेकर आख़िर जोड़े ई वठंदो आहे ऐं संदसि तख़युल मुजस्सिम थी करे कहाणी जी शकिल में साम्हूं ईंदो आहे। हूअ बोनसाई जे नाले सां लिखियल पंहिंजी कहाणी में लिखे थी, बोनसाई जे ॾार में पथर अञा ॿधल हुआ जंहिंजे करे उन जूं लामूं कोढ़ जे मरीज़ वांगुरु वकोड़जी वियूं हुयूं। शहनाज़ फातमी पिणु उर्दू जी मशहूरु ऐं सीनियर कहाणीकार आहे जंहिं पिणु बोनसाई जे नाले सां कहाणी लिखी आहे। उन मां ही जुमिला आहिनि, मूं रस्मी अलेख सलेख खां पोइ शीला सां गॾु हुनखे बि चांहि जी दावत ॾिनी। थैंक यू मिसिस शमा, मूंखे त पंहिंजनि कमनि खां वांदकाई कान्हे। रही ॻाल्हि शीला जी त टू बी वेरी फ्रैंक, असां जंहिं सोसाइटी में रहूं था या असां जंहिं सोसाइटी जो हिसो आहियूं ऐं शीला बि जिन सां उथण वेहण जो बि शीला जो बि जिन सां उथण वेहण आहे उहे शायदि हिन जो कंहिं आम जाइ ते वञणु पसंदि न कनि। हुन कुझु ॿियो बि चयो पए पर आउं पूरी रीति सम्झी चुकी हुयसि त मुंहिंजे लाइ बड़ जहिड़ी छांव वांगुरु रहंदड़ शीला कीअं ऐं कहिड़नि माण्हुनि जे करिश्मनि सबबु हिकु ख़ूबसूरत बोनसाई बणिजी वई हुई। शीला खां अचण खां पोइ केतिरनि ई ॾींहंनि ताईं मुंहिंजे ज़हन में बोनसाई सवार हो। साइंस जूं इजादूं, तरक़ी ऐं न ॼाण त छा छा। बोनसाई जे नाले सां हिकु ॿी कहाणी आसिफ़ फ़र्क़ी पिणु लिखी हुई जंहिंमें बि फ़र्द जे कैफ़ियतुनि खे बोनसाई जे वण सां तशबीह ॾिनी वई हुई। उहे टुकराऊं छॾियां थो। अख़लाक़ अंसारी जी कहाणियुनि जो मुख्य मौज़ू फ़र्द जे अंदर जे आंध मांध ऐं भञरा आहे। बोनसाई पिणु हिकु अहिड़ी कहाणी आहे जंहिंमें हिकु फ़र्द जे ख़्यालनि, ख़्वाबनि, सोचुनि, उमंगुनि ऐं उमीदुनि खे ॿाहिरे माहौल जे दबाव हेठि सख़्तु परेशान ॾेखारियो वियो आहे। तोड़े जो हिन कहाणी में सौ सिधो बोनसाई वारी टेक्निक सां को लाॻापो नाहे ॾेखारियल, पर फ़र्द जूं कैफ़ियतूं इहो ज़ाहिर कनि थियूं त ज़ाल जी बेवफ़ाई ऐं दोस्त जेको संदसि बास पिणु आहे उन जी बेअखियाई सबबु पंहिंजी ज़ात में हू नंढड़ो ऐं महदूद थींदो पियो वञे। हक़ीक़त में हीअ हिकु अहिड़ी सोसाइटी जो करिश्मो आहे जंहिंमें मसनूइयत काहे पई आहे। पोस्ट मॉडर्निज़म वारी सूरत हाल में जिते पैसे जे वाहपे खे टेक्निकल बणायो वियो आहे उते मीडिया खे बि हक़ीक़त बदिरां नाटकी किरदारु ॾेखारण लाइ उकसायो पियो वञे। अहिड़ी सूरत हाल में फ़र्द हुजूम में अकेलो बणिजी वियो आहे। हुन जा ख़्वाब हाणे ख़्वाब नाहिनि रहिया बल्कि हुन जी ज़िंदगी बि हाणे ज़िंदगी नाहे रही। अहिड़ी वेगाण पई असुल में हिन कहाणी जो मौज़ू आहे। अख़लाक़ साहिबु हिन कहाणी में लिखे थो, चौथीं जे चंड ऐं सितारनि जी रोशनी गैलरी जे दरी मां टपी कमरे खे हल्को रोशन करे छॾियो हो। आईने आॾो बीही पंहिंजे चहिरे खे गौर सां ॾिसण जी कोशिशि कई पर धुंधलो। हिन जे पुठियां टेबल ते रखियल बोनसाई दर जे वेझो हुजण करे चिटो हो ऐं हिन आईने में ॾिठो वॾो वणु नंढी कुंडीअ में क़ैद थियल। नंढड़ो नंढड़ो वणु, अॻु माण्हुनि जा क़ैद खाना, पखियुनि जा पिंजरा ऐं हाणे
वण बि कटे सटे उन्हनि खे नंढो ऐं क़ैद कयो वञे थो। हिननि जुमिलनि मां कहाणी जो मर्कज़ी किरदारु असुल में पंहिंजे अंदर जी आंधमांद ऐं होरा खोरा खे चिटण ऐं उनखे बयानु करण जी कोशिशि करे थो। असुल में हू पाण परेशान आहे ऐं पंहिंजी ज़ात जे चौधारी न नज़र ईंदड़ हिकु क़ैद ऐं बंद खे महसूसु करे थो ऐं हू उन ॿूटे याने बोनसाए खे पंहिंजे क़ैद में भाङे भाइवार करे थो ऐं पंहिंजे अंदर जे कर्ब खे वण जे कर्ब में लिकाए थो। जॾहिं हू पंहिंजे कर्ब खे मुकमिल तरह नथो लिकाए सघे त चवे थो मुंहिंजी ज़िंदगी जो कारज को बि न, कुझु आहे ख़ुदा हुजे। हिते इहो साॻियो किरदारु हिकु भेरो ॿीहर पंहिंजे लाइ हिकु आथत तलाश करे थो जंहिंजो को बि नाहे उनजो ख़ुदा आहे। इहा असांजी सकाफ़ती तमसील आहे। किरदारु उन तमसील में पनाह वठे थो पर खेसि अंदर जो उभरियल शक सुकून करणु नथो ॾिए। हू सोचे थो वरी बेचैन थी वञे थो, न ॿारु 7 महीननि जो न आहे, ॿारु पको आहे, पर कीअं मुंहिंजी शादी खे त 7 महीना ऐं ॿारु 9 महीननि जो ॼाओ कीअं ॼाओ, कंहिं मां ॼाओ, ॿारु पको आहे। शक, ॻणती, ॻाराणो, वेगाणप, गुमान, अनुमान ऐं न ॼाण त छा छा संदसि वजूद में ज़हर बणिजी दाख़िल थी वञनि था। हू हिकु अजीब कैफ़ियत में हलियो वञे थो। संदसि ज़िंदगी जंहिं हमेशह मोहबतूं ॾिनियूं आहिनि मोट में मिलियल दगा खेसि बेज़ार करे वञे थी। ज़हन जी वलोड़ हिन जे ज़िंदगी ज़हर करे छॾी। वायूं बताल हिन खे माण्हुनि जा चहिरा मुर्कूं टोकूं थी लॻियूं। शक फिरी गिरी अची पंहिंजे बास ते कयईं। कहाणी जो हिकु हिकु जुमिलो कंहिं भाले खां घटि न आहे। पढ़ंदड़ उन साॻी वेगाणप में वञे थो जंहिं मां कहाणी जो इहो मर्कज़ी किरदारु गुज़रे थो। हूअं बि पढ़ंदड़ जॾहिं बि का कहाणी या नाविल पढ़ंदो आहे त हू कंहिं न कंहिं किरदार सां जहिड़ो कर दोस्ती जो तालुक़ रखी वठंदो आहे। हिन किरदार जी मासूमियत पढ़ंदड़ खे जल्द हुनजो दोस्त बणाए वठे थी ऐं संदसि ॾुखु पंहिंजो ॾुखु महसूसु थियणु लॻे थो ऐं मकरू समाज जे कुधनि किरदारनि लाइ ज़हरीली नफ़रत जनम वठे थी। हू आईने खां हटी गैलरी में बीहे थो, सोचे थो राति कॾहिं ख़तमु थींदी। फ़र्द जी अकेलाई ऐं दर्द खे लेखक जहिड़ी कारीगरी सां बयानु कयो आहे उनजो जवाबु ई नाहे। उनजो ई नतीजो आहे त उन किरदार जी अकेलाई पंहिंजे अकेलाई सजाद पाणी ॾिजांइ। पाणी आहे। फ़र्द जी अकेलाई ऐं दर्द खे लेखक जहिड़ी कारीगरी सां बयानु कयो आहे उनजो जवाबु ई नाहे। इहो उनजो ई नतीजो आहे त उन किरदार जी अकेलाई पंहिंजी अकेलाई ऐं उन किरदार जो दर्द पंहिंजो दर्द लॻे थो। हुन ॾिठो आसमान जे चमकंदड़ सितारनि जे विच मां जहाज़ बतियूं ॿारे उझामी बिना आवाज़ जे गुज़री वियो। जहाज़ में वेठलनि खे कहिड़ी ख़बर त को अकेलो माण्हू खेनि ॾिसे थो। अकेलाई अज़ाब आहे। हिन जुमिले सां कहाणी जे मर्कज़ी किरदारु केॾी न गहरी चोट हई आहे। हू ऐलानिया ॿुधाए थो त असां पंहिंजे वेझे रहंदड़ वाक़ुफ़कारनि तोड़े अणवाक़ुफ़नि खां बेगाना ऐं लातालुक़ थी चुका आहियूं। लातालुक़ी हिन ज़माने जो वॾे में वॾो अलमियो आहे। जेकॾहिं को तालुक़ु आहे बि त वक़्ती ऐं मक़सद जो। सोचनि, ख़्यालनि, ख़्वाबनि, उमीदुनि, उमंगुनि ऐं अहसासनि जी हमआहंगी जो तालुक़ु छिडरो थी रहियो आहे। लेखक पंहिंजे अंदर में उन गिरगिले थींदड़ तालुक़ जी ॾोर जो दर्द महसूसु कयो आहे ऐं बोनसाए जहिड़ो शाहकार लिखियो आहे। हू गैलरी मां अंदरि अची बेड ते आहलियो। बेड ते आहलण सां अखि लॻी वियसि। ॾिठाई त को माण्हू आहे जेको टूथपिकल सां ॾंद थो खोटे ऐं ॾंदनि मां रतु थो निकिरेसि। रतु आहिस्ते आहिस्ते वधंदो थो रहे। रतु वधीक रस्तो ठाहे थो, रोड ते पखिड़िजे थो। हू छिरक भरी उथे थो। न कुझु बि न। हू ख़्वाब में रतु ॾिसे थो। ख़्वाबनि जी नफ़्सियात में रतु बुनियादी तौर ते ज़ात जे भोर थियण जी माना में वरितो वेंदो आहे, छाकाणि त रतु इंसान जे जिस्म खां ॿाहिरि अची उनजी ज़ात खे टोड़े थो। हिते ख़्वाब में रतु वहणु ऐं रतु जो रोडनि ऐं रस्तनि ते अचणु बुनियादी तौर ते फ़र्द जे कर्ब ऐं तकलीफ़ जो सरेराह तमाशे थियण जी माना में वठी सघिजे थो। हू पंहिंजी ज़ात जा पुर्ज़ा थींदे ॾिसे थो। फ़र्द तेसीं ताईं मुकमिल आहे जेसीं ताईं हू मुहबत या प्यार सां गॾु कंहिं ॿिए सां कॉन्ट्रेक्ट में मौजूदु आहे। जॾहिं संदसि कॉन्ट्रेक्ट टुटनि था
त हू वेगाणो थी वञे थो, नफ़्सियाती तौर ते हू पुरज़ा पुरज़ा थी वञे थो। वॾनि जा ख़्वाब भॻल हूंदा आहिनि, नंढनि ॿारनि जा ख़्वाब बंदि हूंदा आहिनि। तव्हां टुटल ख़्वाबनि मां जॾहिं किरंदा आहियो त मां तव्हांखे पंहिंजनि ख़्वाबनि में बंदि कंदो आहियां। बंदि ख़्वाब, टुटल ख़्वाब अज़ाब आहिनि। जे उन्हनि ख़्वाबनि मां बंदि थी वञा त आउं कीअं निकिरंदुसि। हू पंहिंजा ख़्वाब मेड़े थो, नफ़्सियाती तौर ते हू पाण खे भुरण खां बचाइण जी कोशिशि करे थो। इहो उहो डिफेंस मैकेनिज़म आहे जंहिंखे फ़र्द लाशऊरी तौर ते इस्तेमालु कंदो आहे। डिफेंस मैकेनिज़म फितरी तौर ते फ़र्द खे मिलियल हिकु सघ आहे जंहिंखे हू लाशऊरी तौर ते इस्तेमालु कंदो आहे। हीउ फ़र्द जे अंदर में वेठल हिकु मुहतसिब बि आहे जेको वक़्तु ब वक़्तु खांइसि पुछाणो करे थो। हुनखे लॻंदो आहे त हुन ज़िंदगी में कुझु हासिलु न कयो। ईअं न त हुनखे ज़िंदगी में कुझु बि हासिलु करण लाइ घुर्बल सघ न हुई, सभु कुझु हुयुसि, पर हीउ उहो सभु कुझु हासिलु करे न सघियो या हासिलु थी न सघियुसि। हिते पंहिंजी किरदारु पंहिंजी नाकामी क़बूलु करे थो, पर हुन नाकामी जो सबबु पिणु ॻोल्हे रहे थो। हू पंहिंजी नाकामी जो सबबु ज़िंदगी जे बेरहम रवैये खे सम्झे थो। पंहिंजी नाकामीअ खे जस्टिफाए करणु ऐं उन्हनि जो माक़ूल सबबु तलाश करण बि हिकिड़ो डिफेंस मैकेनिज़म आहे। अहिड़े रवैये सबबु फ़र्द पंहिंजे पाण खे बचाएसि थो। ज़िंदगी त हिन सां सीसा खेॾी हुई, हिन ईअं ई ॾिठो सदाईं ॾुख सुख, पर अक्सर करे ज़िंदगी में ॾुखनि हिन खे हवा में लटकाए रखियो हो। हिन खे महसूसु थियो दिमाग़ ठका सां फाटी न पवे। कंध खे धूणियाई, यादि आयसि पार्क में सीमेंट जे बेंच ते चीड़ पियल वॾनि वारनि वारे हमराह कंध पे धूणियो। फ़क़ीर छा थियो अथई? फ़क़ीर ख़ैर त आहे? कुझु बि न, मुंहिंजो मथो गुम थी वियो आहे, पेरनि सां ॻोल्हियां पियो। मथे जो गुम थियण ऐं उन्हनि खे पेरनि सां ॻोल्हणु हिकु तमामु वॾी तमसील आहे जेका कहाणीकार हिन कहाणी में मुतारिफ़ कराई आहे। अहिड़ियूं कई तमसीलूं असांखे काफ़का वटि मिलनि थियूं, पर उन जी ट्रीटमेंट अलॻि आहे। अख़लाक़ साहब पंहिंजी ट्रीटमेंट में अलॻि नज़र अचे थो। कहाणी अॻिते वधे थी। हिन हाणे बि ईअं ई पिया सोचियो त माण्हू सॼी उमिरि जीअरो ई रुॻो इंतकाम वठण लाइ रहे थो। इंतकाम जो जज़्बो अंदर में मौजूदु हुजण मां मुराद आहे हू पंहिंजी नाकामी खे क़बूलु नथो करे। तोड़े जो हू मञे थो त हू कुझु बि नाहे करे सघियो, पर इहा ख़्वाहिश ॾेखारे थो त हू इंतकाम वठंदो। अहिड़ी ख़्वाहिश जो इज़हार कराए लेखक हिकु भेरो ॿीहर किरदार खे बचाए थो, पर सॼी कहाणी जो मुंझल सुट हिन जुमिले में खुली वञे थो। हुनखे बास जे उन्हनि ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में जेको जुमिलो चयो उहो खेसि यादि आयो। हथियार उहो सुठो जेको हथ में हुजे ऐं औरत उहा सुठी जेका कच्छ में हुजे। कहाणी हिते थकिजी पई आहे, पर पंहिंजे पेरनि खे ॻेलींदे अॻिते वधे थी। हू पंहिंजी घरवारी खे आख़िरी भेरो किचन में कमु कंदे ॾिसे थो ऐं बुख ते ऑफिस हलियो वञे थो। वापसी ते खेसि हिकु चिठी मिले थी जंहिं ते लिखियलु हो, मां पंहिंजे घर थी वञा। हू सोचे थो त छा मां बि हीउ घरु छॾे हलियो वञा ऐं मोकल वठण लाइ बास खे दरख़्वास्त लिखे थो। हिन भरिसां पियल बोनसाए खे ॾिठो, मुंझी पियो त हिन जो क़दु बोनसाए खां वॾो आहे या नंढो। हिते पंहिंजी किरदारु फरार ऐं जलावतनी जे ॿिवाटे ते पहुतो आहे। हू को फ़ैसिलो नथो करे सघे। हिन जो फ़ैसिलो असुल में पढ़ंदड़ ते छॾियलु आहे। हिकु वॾे कहाणीकार जी इहा ई निशानी आहे त हू पंहिंजे पढ़ंदड़ खे बेअकुल नाहे सम्झंदो। कहाणी में केतिरनि ई हंधनि ते अणलखाइता इशारा ॾेई वेंदे हू कहाणी में कई ख़ाल छॾे वियो आहे। कहाणी में मौजूदु इशारा ऐं ख़ाल पढ़ंदड़ लाइ छॾियल हूंदा आहिनि। अहिड़ी तरह कहाणीकार पंहिंजे पढ़ंदड़ जी फ़िक्री उॾाम ऊची करणु चाहे थो, बल्कि हू फ़िक्री तौरु खेसि आसमान खां ऊचो ऐं समुंड जे तहनि खां गहरो ॾिसणु चाहे थो। जंहिं लाइ ताज बलोच लिखियो हो, तख़लीक़ी सितहनि ते जेका अंदर जी जलावतनी आहे उहा हिजरत जे दर्द खां वधीक अलमनाक आहे। ऐं जॾहिं फ़नकार पंहिंजे अंदर में जलावतन थी वेंदो आहे तॾहिं धरतीअ जे हेठां ऐं आसमान जे मथां जेके उनायूं ऐं जेके वुसअतूं आहिनि उहे सभु फ़नकार जे अदराक जो हिसो बणिजी वेंदियूं आहिनि ऐं अख़लाक अंसारी उन अदराक ऐं वजदान जो तख़लीक़कार आहे। अनकोट। बिल्कुलु इहो सच आहे त अख़लाक अंसारी पंहिंजे कहाणियुनि, ख़ासि तौरु हिन कहाणी यानी बोनसाए में फ़र्द जे करब, अकेलाई, पीड़ा, अंदर जी भंजरा ऐं उथल फुथल खे जंहिं सितह ते बयानु कयो आहे उहो संदसि फ़नकाराणो हुनुरु आहे जंहिंखे पुरझणु सवलो न आहे। हू दर्द जे गहराइनि जो कहाणीकार आहे। हू फ़र्द जे महसूसात ऐं जुज़ियात जो कहाणीकार आहे। अख़लाक साहब बोनसाए में मरकज़ी किरदार खे नफ़्सियाती तौरु दर्द जी पुलसरात तां गुज़ारियो आहे ऐं हू दर्द जो आड़ा झागण खां पोइ इन मंतकी नतीजे ते पहुतो आहे त छा हू बोनसाए खां वॾो आहे या नंढो। लेखक बिना कंहिं फ़ैसिले ॿुधाइण जे कहाणीअ मां एॾो शार्पनेस सां निकिरी वियो आहे
जंहिंजी बिड़क न त किरदार खे पई आहे न ई वरी कहाणीअ जो को पढ़ंदड़ ई संदसि पेरा ॾिसी सघे थो। अख़लाक अंसारी लाशक हिन अहद जो तमामु वॾो कहाणीकार आहे जंहिंजी कहाणियुनि जी कथ अञा थियणी आहे।